नशे फ़िरोज़ यूसी नूरपुर ऐं यूसी वगण पारां पंहिंजी यूसी जे उन्हनि शागिर्दनि जे मान में ईद मिलन पार्टी ऐं बहितरीन कारकर्दगी सर्टिफिकेट एवार्ड ॾियण जो शानदार प्रोग्राम कयो। हिन प्रोग्राम जी सदारत सरदार मौला बख्श मुबीजो साबिक़ सलाहकार वज़ीर आला सिंध हुयो। महिमाननि में मीर मुश्ताक टालपुर, सैयद जाफ़र शाह, डॉक्टर ग़ुलाम क़ादिर डाहिरी, नूर मोरो, पीपल्स पार्टी अॻवान शाहिद कुरैशी, मोहम्मद यूनिस राजपर, सदर प्रेस क्लब ए ज़फ़र तगड़, सदर नेशनल प्रेस क्लब मोहम्मद यासीन वगण, चेयरमैन यूसी वगण पठाण ॿोहियो माशूक अली वगण हुयो। इन इलाइक़े जे MPPS पास डॉक्टरनि ऐं वकीलनि खे एवार्ड सर्टिफिकेट ॾिना विया। डॉक्टर अलीज़ा, डॉक्टर अब्दुल सत्तार मोरो, डॉक्टर शाहिद मोरियो, डॉक्टर समीद वसण, डॉक्टर नजब मोरो, डॉक्टर राजा, डॉक्टर दानिश अमान मोरो ऐं डॉक्टर याकूब मोरो ऐं ॿियनि खे एवार्ड ॾिना। इन मौक़े ते सतारती महिमान मौला बख्श मुबीजो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त हीउ पहिरियों दफ़ो अहिड़े क़िस्म जो प्रोग्राम थियो आहे। ॾाढी ख़ुशी थी आहे। हर ईद ते अहिड़ा प्रोग्राम थियनि ऐं नौजवाननि खे ऑनर ॾिनो वञे। असां तव्हां सां गॾु आहियूं। असां हिन प्लेटफॉर्म तां वालिदैन खे पैगाम था ॾियूं त छोकिरनि सां गॾु छोकिरियुनि जी तालीम ते वधीक ज़ोर ॾिनो वञे। असां जस ॾियूं था मोहम्मद यूनिस वसण ऐं उन जी टीम खे जिन हिन बहितरीन प्रोग्राम करे नौजवाननि खे एवार्ड ॾिना ऐं हौसले अफ़ज़ाई कई। आख़िर में इशाद अब्बासी क़ौमी गीत ॻाए महफ़िल खे झुमाए छॾियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।